कराची में आया आहिनि साईं आला नूर मोहम्मद पठान साहब तव्हांजे साम्हूं इज़हार ख़्याल में मोहतरम साईं सारे मोहतरम साईं करम साईं साईं लखनऊ साईं सदर परमेश्वर स्टेट सेक्रेटरी और दोस्त साईं सामीन हींअर कुझु ॾींहं पहिरियों मूं अंग्रेज़ी में किताब ॾिठो जेको अमेरिका में छपियल आहे उन में हिकिड़ो पूरो चैप्टर आहे जेको 50 हूंदो आहे उन में लिखियलु आहे त मोहम्मद रिप्लेसिंग मॉर्स यानी 14 साल गुज़री विया आहिनि शायदि दुनिया जे कंहिं हिसे पहिरियों ईअं सम्झो जेको पाण खे रोशन थियल ख़्याल पढ़ियल लिखियल मुहज़ब पतो उहो शायदि इहो सम्झे पियो त शायदि इस्लाम हिकिड़ो पुराणो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको दीन आहे उहो शायदि हिकिड़ो पुराणो रजत थी वियो आहे ऐं दुनिया में हेरफ थी आहे ऐं मार्क्सिज़म उन जाइ ते जॻह वरिती आहे पर तारीख़ गवाही ॾिनी त मार्क्सिज़म 70 साल ताईं हलियो आहे ऐं तव्हां असां जा गवाह आहे ऐं उहो यूरोप ऐं अमेरिका जेको पाण खे रोशन ख़्याल सम्झे थो ऐं उहो यूरोप जंहिंमें मार्क्सिज़म जे तस्वर या नज़रिए या थियरी जनम वरितो उहे ॾिसनि था मोहम्मद रिप्लेसिंग मार्क्स अल्लाह पाक पंहिंजे कलाम पाक में फरमायो आहे त रफ़अना लक ज़िक्र पंहिंजे रसूल पाक जे बारे में इहो फरमायो आहे त असां हुन ज़िक्र खे बुलंद कयो ऐं अॼु पूरी तारीख़ शायदि ॾिए थी त 14 सालनि जे गुज़रण खां पोइ पूरे दुनिया में बरनि में बयाबाननि में जबलनि में ऐं आबादनि में अलाह अकबर वाला अचे थो ऐं हुन में मोहम्मद रसूलुल्लाह नालो बार बार 5 दफ़ा नमाज़ुनि में आज़ाननि में तकबीरनि में विर्द वज़ीफ़नि में असीं पढ़ूं था त इहो क़िस्म पाक जेको आहे उहो नंढे ॾाढे खां ऐं अलाह ताला खे तमामु कयो आहे ऐं फरमायो आहे त जॾहिं बि अलाह जे रसूल जो नालो ऐं ज़िक्र कयो वञे थो ऐं दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे थो त उन शख़्स जे चौधारी मलाइक अहिड़ो करे इन हिफ़ाज़त कनि था तंहिं करे असांखे हर मौक़े ते अलाह जे रसूल खे दुरूद शरीफ़ पढ़णु खपे हिन में असांजी पंहिंजी बि हिफ़ाज़त आहे अर्ज़ु इहे थो कयां त बदमशूरा सिंध सचपच जमीयतुल इस्लाह सिंध जो हिकु ॿियो जनम नज़र थो अचे कंहिं ज़माने में जमीयतुल इस्लाह सिंध जेको हिन तारीख़ जो हिसो आहे उन जवड़ा कातम आहे शेर अदब ऐं सुफ़ जे मैदान में वॾियूं वॾियूं कामयाबु कारनामूं कयूं पूरे सिंध में ऐं तमामु वॾा शाइर पैदा कया जंहिंजो वॾो नालो पर गुज़िरियल 20-25 साल जे ज़माने में वरी दौर अहिड़ो हलंदियो जंहिंमें पाबंद शाइरी खे हिकु पुराणी शाइरी चई करे असांजा नवाब शाइर अहिड़ा पैदा थिया जंहिंमें दस्तूरी नज़म आज़ाद नज़म ऐं हिन शइ में ॿुधायो वेंदो ऐं हिननि खे अरबी ऐं फारसी जो हिकु वरिसो सम्झी करे पाबंद शाइरी खां थोरी किनारे कढी कई ऐं जीअं असांजी नातिया शाइरी बि उहो वरिसो आहे जेको गुज़िरियल 14 साल खां हज़रत इसाक़ बिन साबित रज़ियल्लाहु खां बाद में जेको जारी असांजी आहे ऐं तव्हां ॾिसो त असांजे हिन नाम में रोशन करण वारे ज़माने में नातिया शाइरी मौजूदु ऐं उनखे उनजो रवाज़ तमामु घटि ऐं हिक ॿिए जी ख़बर तारीफ़ करणु ऐं हिक ॿिए खे जेको आहे
दोस्त साहिड़ी जापानी था, वसीम दस्तमी था, कलंदर शहरी था, तो नहायत मोहब्बत का जज्बे मेहनत था। उन्होंने बद में शुरा जो जाम मतलब याद अहिड़ा बसलाइत असांजा शाइर मंज़र याम कया केॾी सुठी शाइरी आहे असांजी जमाल नाथ साहब जी, केॾी सुठी शाइरी आहे असांजी सदर साहब जी, केॾो न केॾी सुहिणी शाइरी आहे असांजी अबू साहब जी, केॾी त मोहब्बत सां लिखियो आहे असांजे दौरे साहब, केॾी त सुठी वधाई शाइरी असांखे केॾी ख़बर पई आहे लेकिन ही मदमेश्वर आहे हिननि खे प्लेटफॉर्म ते नाम न आहे इतने शायद ये नजर आपके में लाया है ये इस बात में क्यों क्यों लगे चलते ये रिसाला में कौन सा बन सकता ये जिनके साथ अदबी इदारा है उनकी बारे में क्यों क्यों मिले आज ये मालूम जाएगा चलो नबी ने पहले साल का जाएगा शेयर कर रहे हैं एंड उनके इनमें प्लेटफॉर्म पे जो है इंट्रोड्यूस कराया कहने करे असला है को गुजारा है है या चलेगा तो बदमेश्वर के मुनज़्ज़म कयो वञे ऐं शुरूआत में बि ज़ाहिर टिके ज़िले खां थी आहे कराची ताईं साईं अबू शाह खे हिते वधायो आहे ऐं हिते मुबारकबाद मुस्तहिक आहे असांजो शेख अब्दुल्ला साहब ऐं जंहिं ॿी टी कॉन्फ्रेंस आहे जेका हुन हिते कराई आहे साईं पुलिस्तान ऐं काफ़ी तरह तरह जा माण्हू इकट्ठा कया आहिनि ऐं आवाज़ ॿुधायो साहब जेका कॉन्फ्रेंस केॾी सुठी हुनमें तमामु कामयाबु कॉन्फ्रेंस थी पर हिनजे हिन गॾिजाणी जी जेकी ख़ासि मुस्तक़ इहा आहे कि मुशाइरो करे ई मुशाइरो आहे। हा मुशाइरे में दफ़ो पुराणा शेर खणी ऐं नज़रो खणी ईंदो आहे पर करे ई मुशाइरे में महिनत करणी पवंदी आहे ऐं उनजी हिकिड़ी टेक्निकल जी वॾी इज़त आहे। हर दोस्त नयो शेर पढ़ियो त नओं शेर हो महिनत कई आहे और नया दोस्त साल ऐं साल गुरू पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले सां ये तमामु सुठी कामयाबु कोशिशि करे थी। मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो मुंहिंजे दोस्तनि खे त तव्हां मूंखे सभु करे इकट्ठा थी आया आहियो। उन लाइ ॿी गुज़ारिश इहा आहे त तव्हां महिरबानी करे ॿियूं जेके असांजो इस्बातूं रिसाला आहिनि उनमें बि पंहिंजी शेयर्स आहे मोकिलियो ऐं जेकॾहिं तव्हांखे इन सिलसिले में का रुकावट पेश अचे त तव्हां हिकिड़े जनता जे पाकिस्तान कराची जे ऑफिस में तव्हां इहे शयूं लिखी मोकिलियो असां हुते बंदोबस्तु कंदासीं त तव्हां खे हुनजे असां पूरी लिस्ट आहे सभिनी अख़बार ऐं असांजी बि 27 अख़बार मुस्तक़िल कहिड़ी शइ ऐं दर्जन खां वधीक मंथली अख़बार शइ था असां तव्हां पंहिंजी तस्वीर बायोडेटा इहे सभु ॼाणे मोकिलियो त असां परमेश्वरा में शइ कंदासीं ऐं परमेश्वरा जे हिन मिशन खे असांजा दोस्त जेके जेके ॾिठा आया आहिनि उहे पंहिंजो पंहिंजो जॾहिं हुते उन्हनि जो क्या मामले नाले ऐं हुते हल्की सूरतूं इहे दुनिया गंजायूं मदर में सोचियूं तरक़ी में सोचियूं मुशाइरा इहे हुते क़ाइमु रखनि त जीअं असांजी अदीबनि जी हिकु नई जनरेशन तयारु कयो ऐं जेके हिन मुल्क ऐं मिलत ऐं जी ख़िदमत कनि। असां ॾिठो आहे त गुज़िरियल 20-25 सालनि में जेके दोस्त आज़ाद ख़्याली जा शिकार हुआ उहे समाज न सघे असांजा ॾाढा हिंदी बोर्ड आहे यूनिवर्सिटी आहे टेक्नोलॉजी आहे हिंदी लैंग्वेज अथॉरिटी आहे स्टेट बोर्ड आहे जेकॾहिं तव्हां हिनखे वेही ॾिसो ऐं असांजा सिंधी डिपार्टमेंट ऐं तारीख़ जा डिपार्टमेंट उन्हनि जी जेकॾहिं तव्हां इंडिविजुअल कारकर्दगी ॾिसंदव त तव्हांखे रहत पवंदी इन करे जो केॾे सारे खर्च खां पोइ उनजो आउटपुट ऐं हाणे ॾाढी जो असांजे हलंदा आहिनि थोरो क़ाइमु तंहिंजे करे असांखे सिंध खे संभालणो आहे। सिंध जी ख़िदमत तव्हां साईं करे सघूं था जेके अलाए जा पैरोकार ऐं उहे ई माण्हू मुख़्तलिफ़ सचा अख़बार वठी सघनि था बाक़ी जेके असांजी भाषण जे तहत में वेठा आहिनि हुननि तव्हांखे दवा करे सघो असांखे अदब जी ख़िदमत हिकु मिशन जे तहत करणु खपे इन अदालत खे संभालणु खपे तो असां बि ॾठी सची ऐं इहो कमु कंदासीं ऐं परमेश्वर जे प्लेटफॉर्म खे वधीक मज़बूत कयूं। मां इन मौक़े ते पंहिंजी तरफ़ां जेको बि अकेडमी तरफ़ां जेका बि मदद कयूं असां इनशाअल्लाह परमेश्वर सां
ऑडियो कैसेट लाइब्रेरी जंहिंमें शाइर जो कलाम शाइर जो आवाज़ पंहिंजो रिकॉर्ड करे हुनजी बायोडेटा कराए चार्जी में शामिल आहे डिस्प्ले सेट करूं था जंहिंमें दुनिया भर खां जेके बि अदीब शाइर असां ईंदा आहिनि या डेलीगेशन थींदा आहिनि असां उन्हनि शाइरनि जो उन्हनि खे इंट्रोडक्शन में कराईंदा त हीअ असांजे सिंध जा नामवर शाइर आहिनि ऐं उन्हनि जो आवाज़ बि आहे तो तव्हां हिन सिलसिले में फ़ाइदा वठो ऐं जेके जेके दोस्त थी आहिनि कॾहिं कराची था थिए त असां वेठो तव्हां रिकॉर्डिंग करे सुंदर कयो बहरहाल ऐं मां आवाज़ में थोरा थोरा आहिनि जो वेचारी सेवा सभिनी खे कामयाबु थियो आहे ऐं ॾाढो मूंखे लुत्फ़ आयो ऐं असांजे काफ़ी दोस्तनि जे शाइरनि जे इकराम करिणो पियो ऐं दुआ आहे त अलाह ताला उन्हनि जे ज़ोर कलाम ते वधाए ऐं ख़िदमत करण जो मौक़ो ॾिए महिरबानी